अस्सलामुअलैकुम नाज़रीन। माया मीर शाहजहान खोसो जंहिंजो मंसूर जे नाले सां किरदारु पियो हले ॾाढनि जे ॾेह में धरती टीवी ते। शाहजहान साहब, तव्हां हिन ड्रामे खे कीअं था ॾिसो? तमामु बहितरीनु, तमामु सुठो। जन दोस्तनि सां असां कमु पिया कयूं, डायरेक्टर साहब सां कमु पिया कयूं, असांखे तमामु मुख़्तलिफ़ लॻो। हीउ कमु असांखे तमामु बहितरु थो लॻे, सुठे तरीक़े सां कमु कयूं पिया। शाहजहान भाउ, तव्हां ॾाढनि जे ॾे ड्रामे में कहिड़े आर्टिस्ट खां मुतासिर आहियो? तव्हां छा था सम्झो त केरु सुठी एक्टिंग थो करे? मुंहिंजी नज़र में त जेके बि अदाकार आहिनि तमामु पंहिंजे हिसाब सां महिनत पिया कनि, सुठो कमु पिया कनि, पर उन जे बावजूद बि मुंहिंजे ख़्याल में त एस भट्टी साहब तमामु सुठो कमु पियो करे। ऐं उनजो जेको अयूब आड़ी कापा तमामु मशहूरु थो हले। आम माण्हुनि खां ॿुधूं था तॾहिं त असांखे ख़बर पए थी ऐं असां पाण बि त ॾिसूं था। असांखे तक़रीबन एस भट्टी साहब ई पसंदि थो अचे। तव्हांजो हिन फील्ड में अचणु कीअं थियो? असुल में छा आहे त हर इंसानु चवंदो आहे त मूंखे नंढे लाइ शौक़ु हो। मूंखे बि नंढे लाइ शौक़ु हो। फिल्मूं ॾिसंदा हुआसीं वञी, उते मां मुस्तफ़ा कुरैशी खे ॾिसंदो हुउसि त उनजी अदाकारी मूंखे तमामु वणंदी हुई। उनखे ॾिसी ॾिसी असांखे बि शौक़ु थियो ऐं अॼु तव्हांजे साम्हूं आहियूं। सिंधी मीडिया में तव्हांजो पसंदीदा अदाकार कहिड़ो आहे? मुंहिंजो पसंदीदा सिंधी अदाकार सलाउद्दीन तुनियो साहब। उनजा डायलॉग, उनजी अदाकारी मूंखे पसंदि हुई, अञा ताईं आहे। तव्हां कहिड़े अदाकार खां घणो मुतासिर आहियो? मूं त ॿुधायो त सलाउद्दीन तुनियो साहब खां। उहे त गुलाब चांडियो साहब, ॿिया अदाकार खोड़ सारा आहिनि, असद कुरैशी साहब आहे, निसार शाह। अॼुकल्ह निसार शाह बि तमामु बहितरीनु कमु पियो करे, उनखे बि पसंदि कंदो आहियां मां। अच्छा शाहजहान भाउ, अगरि तव्हांखे का जॉब न हुजे त छा था सम्झो? छा तव्हांजो गुज़र सफ़र हिन अदाकारी मां थी वेंदो? इहो सुवाल त तव्हां सुठे नमूने कयो आहे, पर हिन में मिले छा थो? तव्हांखे बि ख़बर हूंदी त हिन में छा थो मिले। बसि शौक़ु आहे, शौक़ु बि पूरो था कयूं। दुनिया ॾिसे थी, असुल में असां ड्रामो कयूं था, असांखे दुनिया ॾिसे सुञाणे, बसि। बाक़ी पेमेंट जी ॻाल्हि त सम्झ में नथी अचे। ड्रामो ॾाढनि जे ॾे मां केतिरो तव्हां मुतासिर आहियो, उन लाइ तव्हां कहिड़ा कमेंट्स ॾींदव? हीअ असांजो पंहिंजो ड्रामो आहे, इन जे करे बि न, पर असां पाण मुतासिर इन जे करे आहियूं त हिते कमु सुठो पियो थिए। असांजो डायरेक्टर साहब शिराज शाह जिलानी साहब ऐं कैमरामैन आरिफ चनो साहब ऐं एडिटर ज़ीशान साहब ऐं ॿियो त असांजो राइटर जेको आहे नूर ज़ौर साहब। इन्हनि चइनी जूं काविशूं आहिनि, गॾियल महिनतूं आहिनि। असांखे महिनतूं, इहे जुमिला ऐं डायरेक्शन असांखे तमामु पसंदि थो अचे ऐं मज़ो थो अचे इन ड्रामे में कमु करण में। मसलन तव्हांजे घर में का इमरजेंसी हुजे, ॿाहिरि निकिरी न सघो ऐं रिकॉर्डिंग बि ज़रूरी हुजे, त पोइ तव्हां छा था सम्झो? काॾे वेंदव? रिकॉर्डिंग ते वेंदव या घरु हूंदव? जेकॾहिं हक़ीक़त पुछो त एॾो इश्क़ आहे हिन फील्ड सां, असुल अलाह न करे एॾी का मजबूरी थिए, बाक़ी ड्रामे ते वञिणो आहे। शाहजहान भाउ, हिन फील्ड मां तव्हांखे छा मिलियो आहे? हिन फील्ड में असांखे इज़त मिली, शोहरत मिली। हूअं बि हर माण्हू खे पंहिंजी इज़त जिते किथे मिले थी। पाण भलो आहे त दुनिया सही आहे। बहरहाल हिन में असांखे सुञाणप मिली। नाले सां कोई सॾु करे असांखे चवे थो मंसूर वञे थो त असांजी दिलि बाग़बार ख़ुशी में असां मापूं कोन था, असांखे ख़ुशी थी थिए। नवनि अदाकारनि जे लाइ को मैसेज? नवनि अदाकारनि खे मां एतिरो चवंदुसि त हिन फील्ड में अचो, कमु कयो, पर ईअं न बसि अची बीहो ऐं फ़ोटू कढाए हलिया वञो, ॻाल्हाइणु कोन अचे। थोरी सिखिया ज़रूरी आहे। कंहिंखां तालीम वठो या ॾिसो था त अॼु अदाकार कहिड़ो कमु थो करे, ओड़ो पाण में सलाहियत सम्झो त हलिया अचो। शिराज शाह जिलानी मां तव्हां केतिरा मुतासिर आहियो? असांजी ख़ुशकिस्मती आहे, पहिरियों दफ़ो साईं सां कमु करण जो मौक़ो मिलियो आहे। तमामु बहितरीनु इंसानु। नूर ज़ौर साहब जा जुमिला मज़बूत हूंदा आहिनि, स्टोरी सुठी हूंदी आहे ऐं गिंजरियल स्टोरी जेका हूंदी आहे त नूर ज़ौर साहब बि लिखे। ईअं चइजे खणी इवेंट जो बादशाह नूर ज़ौर साहब आहे। सिंधी ड्रामो अॻु खां हींअर पोइते छो आहे? अॻु में जेका प्रोडक्शन थींदी हुई सिंधी ड्रामे जी, हिन वक़्तु उहा छो न पई थिए?
तव्हां चओ था त पोइ इतिहाद थी सघे थो, बाक़ी असांजी नज़रनि में सिंधी ड्रामा तमामु बहितर नमूने ॾिठा था वञनि, उन्हनि जो उअं ई इंतज़ारु थिए थो। पहिरीं दौर त खणी ॿियो हुयो, पर हिन टाइम बि उन दौर खे असां ॾिसूं था त हिन टाइम बि माण्हू ॾिसनि था, व्यूवरशिप घणी आहे सिंधी ड्रामनि जी। सिंधियुनि जो रुॻो क़दुरु कोन्हे पंहिंजे चैनलनि ते, बाक़ी ड्रामा एक्टर तमामु बहितर आहिनि। छा तव्हां चाहियो था त हीउ ड्रामो 500, 600 या 1000 एपिसोड हले? साईं तव्हां 700 था चओ, असां चऊं था 7,000 ताईं बंदि न थिए। तव्हां पंहिंजनि परिस्तारनि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? आम माण्हुनि खे इहो ई असां मैसेज ॾींदासीं, जेकी कोई ड्रामा ही अक्कासी आहे सॼी दुनिया जी। दुनिया में जेको कुझु वेहो वापिरियो, जेको कुझु थिए पियो, उहो राइटर ॾिसी लिखंदा आहिनि ऐं एक्टर उन्हनि खे ॾिसी एक्टिंग कंदा आहिनि। तव्हां उन मां सबक़ु आमूल थियो, सबक़ु सिखो ऐं छा पिया कनि। असुल में असां नाटक ड्रामा ईअं हरू भरू नथा कयूं, असां इन जे करे कयूं था त दुनिया खे सबक़ु मिले, ॾिसंदड़नि खे सबक़ु मिले, हीउ कमु सही आहे, हीउ कमु ख़राबु आहे, हीउ करणु खपे, हीउ न करणु खपे, उन मां सबक़ु हासिलु करणु घुरिजे।